अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां पंहिंजी ज़मीन को वापसी मोटियुमि पे त रस्ते में मूंखे मींहुं नज़रियूं ऐं मूंसां गॾु आहे मुंहिंजो प्यारो मौलुट आमिर। आमिर छा हाल दुआ से पंजाल बुदा खुश लॻो पिया बेख़ैर बारियूं दुआ है मुना पंजाल बुदा सफाओ क्या मजा दुआ दुआ। सो दोस्तों ही आमिर जूं 7-8 माशाल्लाह 7-8 को बि मथे आहिनि 10-12 मींहं आहिनि। आमिर चए थो त माना 10 किलो सुबुह जो 10 किलो शाम जो मां खीर विकिणींदो आहियां ऐं माशाल्लाह आमिर हिकु ई हूंदो आहे या कंहिं महिल मुंहिंजो भाउ बि हूंदो आहे, ठीकु आहे। उन जे लिहाज़ सां माशाल्लाह ही खीर विकिणनि था, यानी हिसाब लाहियो भलो खीर जेको आहे मार्केट में 180 रुपए बि वञे थो, 200 रुपए बि वञे थो। सो हिसाब लाहियो 10 किलो सुबुह जो 10 किलो शाम जो। ही 10 को 12 मींहं आहिनि माशाल्लाह, काफ़ी ॿियूं बि आहिनि हेॾे होॾे हूंदियूं अथनि, बाक़ी 12-13 मींहं हे आहिनि माशाल्लाह, जंहिंमें ही उन सुठो ऐं बहितरीनु रोज़गार करनि था। सो मां वीडियो बनाइण जो मतिलबु इहो हुयो त तव्हां पंहिंजो माल धारो या को रोज़गार करो, ठीकु आहे। उन में ई फ़ाइदो आहे, उन में बचत आहे। ईअं आमिर न? हाँ सही है आमिर तूं पढ़े छो न, छा मसलो? बस सही है माल चरियो हाँ हाँ हाणे माल में माना तोखे पैसो वारो थो अचे थो। हाँ बस मुंहिंजो शौक़ु आहे माल चरण हिंजे मां माल चरण को मां पैसा बि रखंदो आहियां पंहिंजे गोदे में 1200-1300, ठीकु आहे। मुंहिंजो शौक़ु आहे माल जो, बस तो शौक़ु अञा बि वधींदे माना जे वधीक पैसो आयो? अञा वधाईंदो माल। सही सही। मुंहिंजो दोस्त बि आहे हो, उनजो बि वीडियो शेयर करो। सर करे थो। ओए अस्सलाम वालेकुम, छा नालो थी? निसार अली। हाँ निसार दयाल, म्यूजिक में मज़ो आहे? हाँ मज़ो तूं घणी ख़र्ची रखंदो आहे? मां 1000-1200 तूं बि 1000-1200 रखंदो आहे, आमिर बि 1000-1200 रखंदो आहे। सही सही। माना काथे काथे चाइण वेंदो या बस हिते इलाइक़े में चरींदो? बस पंहिंजे इलाइक़े में चरींदुमि। सही सही। सो दोस्तों ही हुया मलिक साहब जेके न्यू चराइनि था ऐं माशाल्लाह हिन मूं 10 किलो यानी अधु मण हर रोज़ खीर विझनि था 200 रुपए जे हिसाब सां या 180 रुपए जे हिसाब सां। माशाल्लाह सिर्फ़ु चरांद करे ईंदा आहिनि, को बि वग़ैरह हिन जी ज़मीन वग़ैरह न आहे, बसि रस्ते सां ईंदा आहिनि, रस्ते सां वेंदा आहिनि, ॿियूं चरींदा आहिनि ऐं उन मूं ई हर रोज़ कमाइनि था इनकम। अधु मण जी तव्हां इनकम पाण हिसाब लाहियो त माशाल्लाह न को हिन में पैसा इन्वेस्ट आहे न कुझु आहे, बसि माशाल्लाह माल जाए त उन मूं ईअं न हाँ सही माना जेकी मैं जाए थी उन मूं जो फर वधी। हाँ सही सही। सो दोस्तों तव्हांखे उमेद आहे त वीडियो पसंदि ईंदी, लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा।